हाँ काफ़ी महीना रुकी करे भगवान कृष्ण चवन था पिया कि भैया एडा महीना थी अर्जुन मां तव्हां सां गॾु रहियो तोखे भी तो मूंसां गॾु रहणु खपे, तू भी मूंसां गॾु हल। तरी अर्जुन के गॾु वठी करे भगवान वया काॾे द्वारिका। हे ॾाढो सुंदर वर्णन लिखियल आहे। द्वारिका में भगवान जो ॾाढो महान स्वागत थियो आहे। ॾिसो ये गोपियूं प्रेम में भरियल हूँ, भगवान हली आया मथुरा। ये द्वारिका छॾे जो भगवान पांडवन ॾे एॾा महीना रहा अची तो द्वारका वासियुनि जी कहिड़ी हालत थी हूंदी। हाँ उहे भी तो भगवान के ॾींहं राति यादि कंदा हा, गदगद थी विया। लिखियल आहे द्वारिका ख़ाली थी वई, सभु अॻिते डुकंदा आया। जेको जंहिं अवस्था में हो भगवान कृष्ण सां मिलण जे लाइ हली आयो, गदगद थी विया। भगवान अॼु उही मिलिया द्वारिका वासियुनि सां भी, जेतिरा द्वारिका वासी आहे ओतिरा रूप धारण करे मिलिया। अमित रूप प्रगटे तत्काला, जीअं राम जी मिलिया न अवध वासियुनि सां ओतिरा ई रूप धारण करे। बोलो भक्तवत्स